जय झूलेलाल। प्यारा भाव मोहन कुकरेजा, इंदौर निवासी, कल तव्हां मूंखे हिकु मैसेज मोकिलियो ऐं जानकारी ॾिनी त 5 जुलाई सिंधी पकोड़ा दिवस मल्हायो वेंदो। विश्व सिंधी पकोड़ा दिवस। उन ॾींहं ते असां सभई सिंधी पकोड़ा ठाहे खाईंदासीं। ठीकु उन्हीअ तरह जीअं कुझु ॾींहं पहिरियों असां दाल पकवान दिवस ॾाढे सुठे नमूने मल्हायोसीं, सक्सेसफुल तरीक़े सां, ऐं उहो पूरे विश्व में माण्हुनि पुछो त भई इहे दाल पकवान छा थींदो आहे, ऐं तमामु सिंधियुनि जी चर्चा थी। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। खाधे सां समाज खे जोड़ियो वञी सघे थो, वधि में वधि एको कयो वञी सघे थो, ऐं इन खाधे जे द्वारा असां सिंधियत खे बि वधाए सघंदा आहियूं। असांजी ॿोलीअ जे वाधारे जे लाइ बि इहो ॾाढो सुठो कमु आहे। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो मोहन भाई कि तव्हांजो सिंधियुनि जो सुरीलो आवाज़ु हिकु व्हाट्सएप ग्रुप आहे जंहिंजा एडमिन मोरियानी साहब आहिनि, पूने वारा। मां तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं थो ॾियां। अहिड़ा व्हाट्सएप ग्रुप जेके समाज हित में, संस्कार जे हित में, सिंधियत जे वाधार जे लाइ कमु करे रहिया आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। झूलण साईं कंदो तव्हां हमेशह मिली जुली करे ईअं मौजूं मल्हाईंदा रहंदो। मां बि तव्हांजी मौजनि में शामिलु थींदुसि। ऐं तव्हां सभिनी सां हिकिड़ो वादो थो कयां, पकोड़नि जी हिकिड़ी ॾाढी शानदार कविता मां लिखी आहे, उहा मां विश्व सिंधी पकोड़ा दिवस ते सभिनी खे उहो वीडियो मां मोकिलींदुमि, ऐं उहो पकोड़नि जी कविता तव्हां ॿुधी ॾाढो ख़ुशि थींदो। तव्हां सभिनी खे वाधायूं आहिनि, लख लख। सॼे सिंधी संगत खे, उल्हासनगर वारनि खे, इंदौर वारनि खे, अहमदाबाद वारनि खे, देश विदेश जे सिंधियुनि खे, हिंदुस्तान खां वठी करे दुबई, अमरीका, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका ऐं इंग्लैंड में बि असांजे देश विदेश में असांजा सिंधी वसनि था। सिंधियुनि खे मां इहो ई चवंदुमि त असांखे पंहिंजे सिंधियत ते, सिंधी हुजण ते नाज़ हुजणो खपे। विश्व में असां सर्वश्रेष्ठ आहियूं। पुराणे में पुराणी सभ्यता असांजी आहे, ऐं असां रिच मैन आहियूं, रिच मैन। सभिनी खे लख लख वाधायूं। प्यार सां सभई चयो जय झूलेलाल।